हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? मां तव्हांजो पंहिंजो ज़ामिन अस्तड़ो। दोस्तों, जीअं त अॼु असांजे ॻोठ में हिकिड़ा पुराणा क़दीम कुंभर आहिनि जेके भांडारियूं ऐं दिला ॾाढा ख़ूबसूरत पंहिंजे हथनि सां ठाहींदा आहिनि। असां हलंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं हू कीअं था पंहिंजे हथनि सां भांडारियूं ऐं दिला ठाहिनि। तव्हां असां सां आख़िर ताईं गॾु रहिजो। हाणे असां हलंदासीं, तव्हां उन्हनि खां इंटरव्यू वठंदासीं, ॾिसूं छा था हुनजे बाबति ॻाल्हाइनि। तव्हां असां सां गॾु रहिजो, असां हलूं था। असां कुंभरनि तरफ़ ॾांहुं सफ़र रवानो कयो आहे। ईअं असां हाणे उन्हनि खां इंटरव्यू वठंदासीं, उनजे बाबति पुछंदासीं त उन्हनि जो छा ख़्यालु आहे, कीअं था ठाहिनि, केतिरो उन्हनि जो हुनुरु आहे। तव्हां असां सां आख़िर ताईं गॾु रहिजो, मां तव्हांखे ॾेखारींदुसि। हे ॾिसी सघो था दोस्तो, असां उन्हनि जी तरफ़ हली रहिया आहियूं। हे साम्हूं उन्हनि जूं मेंहियूं ॿधल आहिनि, हे थोरी थोरी हुननि खे ॿनी बि आहे पंहिंजी। हे तव्हां ॾिसी सघो था, असां साम्हूं सफ़र वधाए रहिया आहियूं उन्हनि तरफ़ ॾांहुं। तव्हां असां सां आख़िर ताईं गॾु रहिजो, असां साईं जन खां इंटरव्यू वठंदासीं, उन बाबति पुछंदासीं। हाणे असां फाइनली पहुची चुका आहियूं हुते, ऐं साईं जन खां इंटरव्यू वठंदासीं ऐं उन्हनि खां हाल अहिवाल वठंदासीं त हू कीअं था भई हुनर दिला भांडारियूं ठाहिनि। तव्हां असां सां गॾु रहिजो, असां तव्हांखे उहो बि ॾेखारींदासीं। अचो, असां हलूं था। पोइ हीअ तव्हां ॾिसी सघो था, मां तव्हांखे ॾेखारियो पियो, हीअ आई आहे जिते भांडारियूं ऐं दिला पचंदा आहिनि। मां तव्हांखे वठी थो हलां, तव्हां ॾिसी सघो था। हीअ आई आहे साईं जन जी, साम्हूं साईं कमु थो करे, मां तव्हांखे उहो ॾेखारियां थो। असां हलूं था, तव्हां ॾिसी सघो था दोस्तो, साम्हूं साईं जन भांडारियूं पचायूं आहिनि। माना 3-4 ॾींहं पचण लॻंदा आहिनि। ऐं असां इहे साईं जन वटि पहुची चुका आहियूं, असां तव्हांखे उहो ॾेखारींदासीं। हे साईं जन जी ॾिसो केतिरी ख़ूबसूरत झोपड़ी ठहियलु आहे। हे ॾिसी सघो था तव्हां, हे साईं भांडारियूं ठाहियूं आहिनि, हे दिला ठाहिया अथई। अस्सलाम वालेकुम साईं। साईं ख़ैरु आहे? ख़ुशि आहियो? हे तव्हां ॾिसी सघो था, हीअ साईं दिलेड़ी थो नंढड़ी ठाहे। साईं तव्हांखे केतिरे टाइम खां वठी हुनुरु आहे? अच्छा, हीअं साईं तव्हां रोज़ु माना इहो भांडारियूं ऐं दिला केतिरा ठाहींदा आहियो? 50-100 साईं। पोइ बहिराण तव्हांजी साईं ॾियारी केतिरी ठहंदी आहे? 500-400 500-400 300। दोस्तो ही तव्हां ॾिसी सघो था, हीअ असां साईं खां पुछोसीं। साईं थो चवे असांजी कॾहिं 300-400-500 ॾियारी ठहंदी आहे। ऐं तव्हां साईं खे ॿुधी सघो। ऐं साईं ॾिसो कीअं थो ठाहे पंहिंजे हथनि सां। ऐं साईं केतिरो हुनुरु आहे, पर साईं जेतिरी ॾियारी न आहे। साईं भला हिकिड़ो घणे ईंदी आहे भांडारी ऐं दिलो? 50-45 वॾी। अच्छा, इहो तव्हां ॿुधी रखायो, हीअ जेको नंढड़ो आहे इहो 50-100 रुपया, जेको वॾो दिलो आहे इहो 300-400 रुपया साईं जन खपाईंदा आहिनि। साईं अॻोके दौर में जेके माण्हू हूंदा हुआ उहे ॾाढो दिलनि जो पाणी पीअंदा ऐं भांडारी वठंदा। हींअर भला तव्हांजो छा आहे मतिलबु? त बर्फ़ जो पाणी पी सुबुह जो वरी डॉक्टर ॾे हींअर साईं हलनि था नथा हलनि दिला एतिरा ऐं भांडारियूं? ॾिसी सघो था, साईं थो चवे पुराणे दौर में माना असांजी भांडारियूं ऐं दिला ॾाढा हलंदा हुआ, पर हींअर घटि था हलनि। छाजे करे जो माना बर्फ़ुनि जा पाणी थी विया आहिनि, कूलर थी विया आहिनि। अॻे माण्हू दिलनि जो पाणी पीअंदा हुआ, सो सिहत सही हूंदी। हाणे माण्हू रोज़ु डॉक्टरनि ॾे था वञनि, ऐं साईं जो इहो चवणु आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था साईं कीअं ठाहे रहियो आहे। मां तव्हां ॾेखारियां थो जिते साईं ठाहींदो आहे। दोस्तो हीअ आहे जिते साईं दिला ऐं भांडारियूं ठाहींदो आहे। ॾिसो कीअं थो फिरे, हिते साईं वेही ऐं ठाहींदो आहे पाण। ऐं ॾिसी सघो था दोस्तो, हीअ मशीन आहे जिते साईं ठाहींदो आहे ऐं साईं कमु करे रहियो आहे। हीअ साईं जन जी झूपड़ी आहे। दोस्तो ही तव्हां ॾिसी सघो था, हीअ साईं जो इंटरव्यू आहे महांगाई जे बारे में। साईं तव्हां महांगाई जे बारे में छा था चवणु चाहियो? केतिरी महांगाई हींअर?
हाँ व्यापारी कमाएंगे जी साईं व्यापारी पैसा पर कमाए ऐं साईं तव्हां असांजी इत्तेफ़ाक़ तो आहे कुझु खपे थो त वापारी न त व्यापारी ॿाहिरां जा दोस्तों तव्हां ॾिसी सघो था साईं थो चए माना असां एतिरो कोन था कमायूं असां आहियूं मज़दूर माण्हू 400-500 ॾियारी था कमायूं जेके ई माना वापारी आहिनि डीलर वठंदा उहे माना पैसा घणा था कमाइनि ऐं असां गुज़ारिश था कयूं हुकूमत खे त साईं जन जो कुझु ॾियारी वधाई वञे ऐं साईं जन खे कुझु ॾिनो वञे साईं जन खे केतिरो हुनुर आहे पुराणे दौर में दोस्तो हीअ माना सभु कुझु हूंदो हो दिलनि जो माण्हू पाणी पीअंदा हुआ भांडारी वठंदा हुआ हे ॾुध जंहिंमें विलोड़बो आहे ॿियो ही ख़र्चो भयूं केॾीमहिल जा बूरो काठ साईं भला ही जेको तव्हां मिटीअ में विझंदा आहियो ही छा विझंदा आहियो माना जेको तव्हां मिटी ठाहींदा आहियो भंडारनि जी असांजो ॿियो मसालो आहे मसालो आहे मिटीअ जो ऐं साईं जो तव्हां ॿुधी सघो था साईं त चए मसालो आहे मिटी जो जेको साईं जन मिटीअ में मिलाईंदा आहिनि ऐं ॿूरो हूंदो आहे अलाए छा हूंदो आहे दोस्तो असांजी साईं खां इंटरव्यू वरितोसीं दोस्तों मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो त लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदो